बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जैकब न्यूज़ सां मां आहियां आबिद अली मंगरियो। पेश आहिनि हिनवक़्त जूं हेडलाइंस। JUI अॻवान मौलाना अब्दुल गफ़ूर हैदरी चयो आहे त जेकॾहिं मुल्क में शफ़ाफ़ चूंडूं थियनि त असीं खटे वेंदासीं, पर हिन मुल्क में कॾहिं बि ईअं नाहे थियो। हमेशा पर्दे पोयां वेठल क़ुवतूं मुदाख़लत करे पंहिंजे माण्हुनि खे खटाईंदियूं आहिनि। अहिड़े ख़्यालनि जो इज़हार हुन जैकबाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे कयो। हुन चयो त सेनेट जी चूंडनि में असांजे कंहिं हिकु बि माण्हू पंहिंजे ज़मीर जो सौदो नाहे कयो। जेके माण्हू विकिरो थिया आहिनि तन जो ताल्लुक़ हुकूमती धुर सां आहे। असां ज़मीर फ़रोशनि मां न आहियूं। हुकूमत जी ग़लत पॉलिसियुनि सबबि चाइना, सऊदी अरब, ईरान, तुर्की समेत पाकिस्तान दोस्त मुल्क नाराज़ आहिनि। कंदकोट वेझो नौजवान जो गोली लॻल लाश हथु। कंदकोट पुलिस खे मलीर वारे इलाइक़े मां 23 वरनि जे नौजवान फ़कीरो गोलो जो गोली लॻल लाश हथु आयो, जंहिंखे पुलिस सिविल अस्पताल कंदकोट पहुचायो। पुलिस मूजिबि पोस्टमार्टम बाद लाश वारिसनि हवाले कयो वियो आहे। मामले बाबति वधीक जांच करे रहिया आहियूं। गढ़ीअसन में ऑपरेशन जे ख़ौफ़ खां इलाइक़े वासियुनि पाण मुरादो अॾावतूं हटाइण शुरू करे छॾियूं। फाल गढ़ीअसन ब्रांच, गढ़ीअसन डिस्ट्री, हैरो डिस्ट्री ऐं दुगी माइनर ते इलाइक़े वासियुनि गैर क़ानूनी अॾावतूं ड्राइण जो कमु पाण मुरादो शुरू करे छॾियो आहे। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त कानून जी बालादस्ती ख़ातिर अदालती हुकुम मञीदे कब्ज़ा हटायूं पिया। वफ़ाक़ी ऐं सूबाई हुकूमतूं हंगामी बुनियादनि ते उपाउ वठी मुतासिरनि जी बहाली लाइ अॻियां अचनि ऐं अजा फ़राहम कनि। वाज़े रहे त पीपल्स पार्टी जे MPA डॉक्टर सोहराब सरकी पारां पंहिंजो बंगलो ड्राइण बाद इलाइक़े वासियुनि पारां पाण मुरादो अॾावतूं हटाइण में तेज़ी अची वई आहे। सुल्तानकोट वेझो आबपाशी खाते जो दोस्त शाख ते अॾियल नाजाइज़ अॾावतुनि ख़िलाफ़ ऑपरेशन। बेगारी केनाल मां निकिरंदड़ दोस्त शाख जे ॿिन्ही कपरनि ते अॾियल नाजाइज़ अॾावतूं हटाइण लाइ आबपाशी खाते पारां ऑपरेशन कयो वियो। शिकारपुर इंतज़ामिया पुलिस नफ़री साण करे हैवी मशीनरी सां केतिराई घर ऐं ॿियूं अॾावतूं ड्राहे पट करे छॾियूं। दोदापुर ऐं भरपासे में कुतनि जो आज़ार। नीगरी ऐं नौजवान खे कुतनि ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो। दोदापुर में 9 वरनि जी ॿारड़ी ज़ोया मंगी खे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी करे छॾियो, जॾहिं त ॻोठ नादिर खोसो वासी अहसान बुलड़ो खे रस्ते वेंदे छिते कुते ॾाढे ज़ख़्मी कयो, जंहिंखे ॻोठाणनि मौक़े ते ई फायर करे मारे छॾियो। ज़ख़्मियुनि खे गढ़ी खैर अस्पताल आंदो वियो, जिते वैक्सीन न हुअण सबबि खेनि जैकबाबाद मुंतक़िल कयो वियो। बुलड़ी शाह करीम वेझो कोली बिरादरी जी औरत फाहो खाई आपघात करे छॾियो। मलाकातियार जी हद ॻोठ मोहम्मद बच्चल शोरो में 20 वरनि जी मारवी कोली घरू परेशानियुनि खां तंग अची घर अंदर गाडर सां रसो ॿधी फाहो खाई आपघात करे छॾियो। पुलिस मूजिबि असीं पहुतासीं त औरत जो लाश गाडर में टंगियल न हो पर पट ते पियो हो। वधीक जांच करे रहिया आहियूं। हैदराबाद में सिविल सोसाइटी पारां मासूम ॿारनि ऐं औरतुनि सां थींदड़ जिनसी ॾाढाई जे वाक़िअनि ख़िलाफ़ एहतजाज। सिविल सोसाइटी हैदराबाद ऐं एसोसिएशन फॉर बेटर कम्युनिटी डेवलपमेंट सिविल सोसाइटी हैदराबाद ऐं एसोसिएशन फॉर बेटर कम्युनिटी डेवलपमेंट तरफ़ां ओल्ड कैंपस खां सोहणी पारस, फिरदौस सांगी, नाज़िश फातिमा ऐं ॿियनि जी अॻवानी में प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। अॻवाननि जो चवणु हो त सिंध में हर ॿिए ॾींहुं मासूम ॿारनि तोड़े औरतुनि सां जिनसी ॾाढाई करे खेनि क़त्ल कयो पियो वञे, जंहिं ख़िलाफ़ रियासत खे सख़्तु क़दम खणण जी ज़रूरत आहे। सिंध में धारियनि जी आबादकारी ऐं इम्कानी तौर कश्मीरियुनि खे सिंध में आबाद करण ख़िलाफ़ जस्कम जो एहतजाज। मटियारी में जस्कम जे मरकज़ी अॻवान नूर मोहम्मद भेंडू, उर्स खोसो, उस्मान खोसो ऐं ईदू कलोड़ो जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त हुकुमराननि सिंध खे मुहाजिर कैंप में तब्दील करे छॾियो आहे। पूरी दुनिया जे मुहाजिरनि खे 3 सूबा छॾे सिर्फ़ सिंध में आबाद कयो पियो वञे। इहा सिंधियुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश आहे, जंहिंजी मज़म्मत कयूं था। नौशेरो फेरोज़ जे गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन जे प्रिंसिपल ख़िलाफ़ अॻूणी मुलाज़िमा जे पुट जो एहतजाज। अंधनि ॿोड़नि ऐं गूंगनि जे स्कूल में कमु कंदड़ औरत फातिमा जे पुट प्रिंसिपल असलम परवेज़ पठान ऐं ॿियनि मुलाज़िमनि गाजी ख़ान आलमानी, मंज़ूर अबड़ो ऐं अली नवाज़ आलमानी ख़िलाफ़ दाहींदे चयो त प्रिंसिपल बिना कंहिं कारण मुंहिंजी माउ खे नौकरी तां कढी छॾियो ऐं ज़िक्र कयल मुलाज़िमनि संदसि चवण ते अमर जो सर्विस बुक बि साड़े छॾियो। करप्ट प्रिंसिपल ऐं संदसि मुलाज़िमनि ख़िलाफ़ कार्रवाई करे असां सां इंसाफ़ कयो वञे। नौशेरो फेरोज़ में मासूम नीगरी सां जिनसी ॾाढाई जो इंकशाफ़। पुलिस जांच शुरू करे छॾी। 9 वरनि जी मुतासिर नीगरी अनीसा सोलंकी जी अमर सोरठ सोलंकी अस्पताल में सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त राशिद ऐं साबिर गुज़िरियल राति मुंहिंजी न्याणी खे अगवा करे विया ऐं कणिक जे फसल में जिनसी ॾाढाई जो निशानो बणाए फिटो करे विया। होॾां पुलिस नीगरी जी माउ जी अहिड़ी फ़रियाद वठण बाद जुज़ा वठण लाइ लेटर ॾेई छॾियो आहे। डेरा अल्लाह यार अस्पताल में कमिश्नर नसीराबाद पारां डायलिसिस मशीन जो इफ़्तिताह कयो वियो। कमिश्नर नसीराबाद आबिद सलीम कुरैशी जो चवणु हो त नसीराबाद डिवीज़न में सिहत जी मयारी सहूलतुनि लाइ कोशां आहियूं। हुकूमत सिहत शोबे लाइ बहितरीन क़दम खणी रही आहे। ज़िली हेडक्वार्टर अस्पताल में डायलिसिस मशीन जी फराहमी बाद जाफ़राबाद जे माण्हुनि खे हाणे ॿियनि शहरनि ॾांहुं वञण जी ज़रूरत न पवंदी। हिन मौक़े ते DC जाफ़राबाद रज़ाक ख़ान खजक, AC उस्ता मोहम्मद अब्दुल नासिर काकड़, MS डॉक्टर समीना सलीम खोसो ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ।
केराला में मुख्तलिफ यूसीज़ वासिन जो डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खिलाफ एहतजाज। मीर निज़ाम हुसैन जमाली जी अगवानी में निकतल रैली शहर के मुख्तलिफ रस्तन का थींदी मजदूर चौक पहुती, जिते अॻूणे यूसी चेयरमैन मीर निज़ाम हुसैन जमाली, सैयद गुलाम अली शाह, अता हुसैन जमाली ऐं ॿियनि जो चवणो तो डीओ जाफराबाद नॉन टीचिंग स्टाफ वारनि भर्तियुनि में यूसीज़ जे माण्हुनि सां नाइंसाफ़ी ऐं मेरिट जी लताड़ कंदे ॿाहिरनि यूसीज़ जे माण्हुनि खे खंयो आहे, जंहिंजी जांच कराई वञे ऐं हक़दारनि खे हक़ ॾिनो वञे। बोज़दार वॾा मां सफ़ाई अमलो गुम, नालियूं उथलजी पयूं, गंदो पानी रोडनि ते काहे पियो। केतिरनि ई हफ़्तनि खां नालियुनि जी सफ़ाई न थियण सबबि पानी रस्तनि ते निकिरी आयो, जंहिं सबबि रोड रस्ता तलाउ जो मंज़र पेश करे रहिया आहिनि। शागिर्दनि, औरतनि, मरीज़नि ऐं पौधनि खे सख़्त तकलीफ़, शहरियुनि पारां जल्द सफ़ाई कराइण जी घुर। पीपल्स पार्टी सिंध काउंसिल के मेंबर हैदर शाहानी पारां साथियुनि समेत एसटीपी में शिरकत जो ऐलान। तरक्की पसंद हाउस हैदराबाद से एसटीपी चेयरमैन डॉक्टर कादिर मक्सी की मौजूदगी में पीपल्स पार्टी सिंध काउंसिल के मेंबर हैदर शाहानी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो त मूंखे फ़ख्र ऐं ख़ुशी महसूस थी रही है त आऊं वापस पंहिंजे घर मोटी आयो आहियां, दोस्तनि जी सफ़न में शामिल थी रहियो आहियां। पीपल्स पार्टी में शमूलियत जो फ़ैसिलो तल्ख़ हुयो, मुंहिंजो जीअण मरण एसटीपी सां हूंदो। शहीद बेनज़ीर भुट्टो यूनिवर्सिटी नौशेरो फेरोज़ में माज़ूरनि बाबति 3 ॾींहनि जो सेमिनार। डेप्यूटी कमिश्नर नौशेरो फेरोज़ जी शिरकत। ऑल सिंध डिसेबिलिटी यूथ सेमिनार के डीसी कैप्टन रिटायर्ड बिलावल शाहिद राहू खिताब कंदे चयो त माज़ूर ज़िंदगी जे हर शोबे में पंहिंजो किरदार अदा करे रहिया आहिनि। उहे कंहिं बि तरह आम माण्हुनि खां घटि न आहिनि। साणनि हर क़िस्म जो साकार जारी रहंदो। हाला में औरत बथा तशद्दुद कंदड़ जवाबदार गिरफ्तार। रीमा खोकर ते तशद्दुद केस में नामज़द संदस मुड़स अयाज़ ऐं ॾेर ख़मीसो उनड़ के हाला पुलिस गिरफ्तार करे वरितो आहे। एसएचओ सईदाबाद गुलाम हुसैन खोसो मूजिब जवाबदारनि खे गिरफ्तार करे अदालत पेश करे 3 ॾींहनि जी रिमांड वरिती आहे। होॾां जवाबदारनि जो चवणु हो त रीमा ते कॾहिं बि तशद्दुद नाहे कयो, लॻायल इल्ज़ाम बिल्कुलु कूड़ा आहिनि। धारो टाउन कमेटी के बरतरफ़ कयल कच्चन मुलाज़िमनि जी एसी मीरपुर साकरो ऑफिस आॾो बुख हड़ताल। बरतरफ़ कयल कच्चन मुलाज़िमनि इरफान अली अब्बासी की अगवानी में अलामती बुख हड़ताल कई। मुलाज़िमनि जो चवणु हो त गुज़िरियल 3 सालनि खां जबरी तौर बरतरफ़ कयो वियो आहे, जंहिं सबबि फाका कशी ते मजबूर आहियूं। जॾहिं त एडमिनिस्ट्रेटर सज्जाद अहमद अबड़ो जो चवणु आहे त कंहिं बि मुलाज़िम खे बरतरफ़ नाहे कयो। 3 साल अॻु बरतरफ़ कयल मुलाज़िमनि जी बहाली जा अख़्तियारात असां वटि न आहिनि। ऐं पंगरियो में पीपल्स पार्टी कारकुननि जो यास्मीन शाह के अदालत तरफ़ां ॾिनल सज़ा ख़िलाफ़ एहतजाज। अॻूणी सेनेटर यास्मीन शाह के जाली डिग्री केस में अदालत पारां सज़ा मिलण ख़िलाफ़ शादी समाल वाजी मोरी ते पीपल्स पार्टी पारां मौला बख्श उर्फ मिठू मज़ारी, लाला नबील मेमण, सिकंदर कुंभर ऐं ॿियनि जी अॻवानी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन जो चवणु हो त मुख़ालिफ़नि पारां कयल कूड़नि केसनि जी बुनियाद ते यास्मीन शाह के सज़ा ॾियणु नाइंसाफ़ी आहे। ये हुयूं हिन वक़्त जूं हेडलाइंस। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.jacobnewsht.com ऐं फेसबुक ते फॉलो कयो। ॾिसंदा रहो जैकब न्यूज़, ख़बर खां हक़ीक़त ताईं।